अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल अब्दुल्ला में ज़बरदस्त कम थियण वारो आहे। अली ख़ान के मुराद वारा छॾण में कामयाब थींदा। राज़न जेको आहे उहो मिटण खे छॾण में कामयाब थींदो। शाहनवाज़ ख़ान पंहिंजो हाशिम माण्हू मतिलबु हाशिम ख़ान हथ धोई वेही रहंदो। हाशिम खे मुराद छा पूरो करे छॾींदो? छा मंसूर ख़ान कहिड़ो क़दम खणंदो? हाणे सोडल आख़िर कंहिंखे पकड़ण वारो आहे? सोडल जी छा चाल आहे? हू कंहिंजे मथां हमिलो करण वारो आहे? सॼी अपडेट ॾींदासीं हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾींदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, हम ॿुधाईंदो वञा त अली ख़ान के छॾाइण वारा वेंदा आहिनि, मुराद वारा छॾाइण वेंदा आहिनि, लेकिन अली ख़ान उते नाहे हूंदो। तोतल जा दोस्त जॻह चेंज करे छॾींदा आहिनि। रहज़न इन कोशिश में आहे त हाणे मुराद घर छॾियो आहे त असां पंहिंजे भाउ खे छॾायूं, लेकिन हू छॾाइण में नाकाम थी वेंदो आहे। हाशिम हाणे हमिलो करण वारो आहे मुराद ते। तमामु जल्द हाशिम बि नाकाम थींदो ऐं शाहनवाज़ ख़ान जो इहो माण्हू बि फेल थी वेंदो। ऐं सोडल हाणे कंहिं न कंहिंखे पकिड़े करे, ख़ासि करे मौलू खे या कंहिं ॿिए खे पकिड़े करे उन खां पुछंदो त अली ख़ान किथे आहे। यानी हू अंदरूनी तौरु विढ़ंदो ऐं गिरफ़्तार कंदो। थी सघे थो हू राज़न जे भाउ खे पकिड़े वञे, ठारे खे पकिड़े वञे या ककर खे सोडल पकिड़े वञे। कंहिंखे न कंहिंखे हू पकिड़ींदो ऐं क़ैद कंदो। अहिड़े हिसाब सां हाणे ड्रामो दिलचस्प थियण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, फॉलो बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।